जो घर वारो जी भेण उनके खणी विया अस्पताल टंडो गुलाम अज़हर हॉस्पिटल में। उते जंहिंमहिल पुॻा हमिलो कोन हो, नंढा कंपाउंडर हुआ हेॾा होॾा, उन्हनि सुई हणी हिननि खे रवानो करे छॾियो। वैक्सीन कुझु कोन, इहो वाश पट कोन कयूं। कंपाउंडर हुनखे फ़ोन बि कई आहे डॉक्टर वॾे खे, हुनखे चई भाई मसइलो थोरो ॻरो आहे, तव्हां अचो। हुन चयो तव्हां सुई हणी छॾियो, को मसइलो कोन्हे। एक्सपायर थी विया असांजी जेका न्याणी, इन खे वैक्सीन बि थी आहे टंडो गुलाम अज़हर तालका हॉस्पिटल में, पर उन वैक्सीन जो मसइलो छा हो अलाह बहितर थो ॼाणे। वैक्सीन थियण बावजूदि बि जेका हुन जी तबियत बिगड़ी हुई, जेका इंडस बदिन खणी वियासीं, उते बि हुननि जवाबु ॾेई छॾियो, रेफर कयो कराची इंडस में। उते कुझु ॾींहं घड़ियुनि जे लाइ हुननि जेको सो इंजेक्शन ॾेई हुनखे राहे, अॼु उहा एक्सपायर थी चुकी आहे। खुदारा अलाह जो ख़ौफ़ रखी करे हॉस्पिटल खे सुधारे में आणियो, जीअं ईंदड़ नसल इन मौतमार बीमारियुनि खां, इन कुतनि खां बची सघे। मसइलो ईअं थियो, कुतो हो ॿाहिरि जो किथां रोल आयो, जो छोकिरी खे चेक कई, तक़रीबन अधु कलाक में आउं थोरो चिॾो आहियां, मूंखे ख़बर सुबुह जो पई। इन जो घर वारो जी भेण उनखे खणी विया अस्पताल टंडो गुलाम अज़हर हॉस्पिटल में। उते जंहिंमहिल पुॻा हमिलो कोन हो, नंढा कंपाउंडर हुआ हेॾा होॾा, उन्हनि सुई हणी हिननि खे रवानो करे छॾियो। वैक्सीन कुझु कोन, इहो वाश पट कोन कयूं। कंपाउंडर हुनखे फ़ोन बि कई आहे डॉक्टर वॾे खे, हुनखे चई भाई मसइलो थोरो ॻरो आहे, तव्हां अचो। हुन चयो तव्हां सुई हणी छॾियो, को मसइलो कोन्हे। इन हूंदे ठीकु आहे, इहे मसइला थियो। पोइ हिननि वैक्सीन जेको हुई उहा कई आहे पूरी, पर उन में कंट्रोल कोन थियो। ख़बर न आहे छाजे करे। असांजी हुन सां दुश्मनी कोन्हे, पर हीउ ज़ुल्म कयो अथनि। असीं चवंदा अॻियां कंहिंसां न थी, असां सां थी चुको। हिन जा नंढड़ा मासूम ॿार, तंहिं हूंदे पोइ इहो माना तक़रीबन 19 तारीख़ ते तबियत बिगड़ी वई। पोइ असां वियासीं बदिन टंडो इहो इंडस हॉस्पिटल में। उते उन्हनि असांखे एमरजेंसी मोकिले छॾियो वरी कराची इंडस में। हुननि गाॾी पंहिंजो ॾिनी, प्रूफ ॾिनो, उहो उते असांखे पुॼाया आया। उते असां जंहिंमहिल मुकमल पुॻासीं, असांखे डॉक्टर विहारे, ऐं पाण गॾु हुउसि। ॿियो हनीफ़ छोकिरो आहे, तव्हां सुञाणो था, असांजो उते हुआसीं। इहो हुननि पंहिंजी कारवाई करे असांखे डॉक्टर कमरे में विहारे वॾे ॿुधायो त बाबा हिन जो इलाजु हाणे पाकिस्तान थियो, पर पूरे इंडिया में किथे वेंदा तॾहिं कोन्हे। हाणे इहो मसइलो असीं राईंदासीं सही, पर तव्हांजी मर्ज़ी सां। जे तव्हां घर वेंदा त छोकिरीअ जो नुक़सानु थींदो, तव्हांजो ॿियो बि नुक़सानु थींदो। इन जे करे हिन जो इलाजु असां वटि बि न आहे, पर असीं हिन खे इहो कंदासीं बेहोशी जे हाल में, त हिन जो जेके घड़ियूं आहिनि उहे आसान सां गुज़रंदियूं। इहा ई मनसर आहे। असीं चवंदा हीउ टंडो गुलाम अज़हर जी तालके जी अस्पताल आहे, हिन में पूरो हमिलो आहे, छो कोन्हे, छाजे करे कोन्हे। असां सां ज़ुल्म थियो, तव्हांखे अॻियां कंहिंसां न थिए न, छाजे करे थियो आहे, छो थियो आहे। तव्हां ॾिसी ॿार मासूम पंजनि, मूंखे ॿुधायो ज़ुल्म थियो पियो आहे। 6 ॿार अस्सलाम वालेकुम। अदा ही जेको अॼु वाक़ियो थियो आहे, एक्सपायर थी विया असांजी जेका न्याणी, इन खे वैक्सीन बि थी आहे टंडो गुलाम अज़हर तालका हॉस्पिटल में, पर उन वैक्सीन जो मसइलो छा हो अलाह बहितर थो ॼाणे। वैक्सीन थियण बावजूदि बि जेका हुन जी तबियत बिगड़ी हुई, जेका इंडस बदिन खणी वियासीं, उते बि हुननि जवाबु ॾेई छॾियो, रेफर कयो कराची इंडस में। उते कुझु ॾींहं घड़ियुनि जे लाइ हुननि जेको सो इंजेक्शन ॾेई हुनखे राहे, अॼु उहा एक्सपायर थी चुकी आहे। खुदारा अलाह जो ख़ौफ़ रखी करे हॉस्पिटल खे सुधारे में आणियो, जीअं ईंदड़ नसल इन मौतमार बीमारियुनि खां, इन कुतनि खां बची सघे। ऐं असां बाला ऑफिसरनि खे रिक्वेस्ट कंदासीं, जेके असांजे ही रोलू कुता आहिनि, जेके असांजे राज्यनि खे हिते नुक़सानु रसाए रहिया आहिनि, हिकु ही न पर हज़ार अहिड़ा इंसान नुक़सान में विया आहिनि। इन जो कंहिं नोटिस न आहे वरितो। महिरबानी करे कंहिं बि हालत में नोटिस वठी करे इन कुतनि खे मारायो वञे ऐं हॉस्पिटल खे सुधारे वञे, जीअं ईंदड़ नसल इन मौतमार बीमारियुनि खां बची सघे। अगरि हीअ जीअं अस्पताल अधु कलाक में पहुता, डॉक्टर हिन जी टेस्ट वठंदा, हिन जो जरासीम ॾिसंदा, उन खां पोइ वैक्सीन कंदा या रेफर करे छॾींदा, त असांखे इन ॻाल्हि जो अफ़सोस कोन्ह थी आहे। पर न टेस्ट कराई वई आहे, न हिननि खे रेफर करायो वियो आहे। हिननि खे आसिरे में राहे करे वैक्सीन ॾेई, पोइ कहिड़ी वैक्सीन ही अलाह बहितर थो ॼाणे, उन जो नतीजो निकितो जो माण्हू अॼु एक्सपायर थी चुको आहे।